मोहतरम खलीफा वरियाम फकीर वरियामणी साहब, सईद खान निजामानी XMP, अली हुसैन निजामानी साहब, हुसैन बख्श कासली साहब, डॉक्टर फारूक, मोअज़्ज़िज़ जमायत सुगोली, साफ़ी दोस्तों, सोशल मीडिया जा साथियों, अस्सलाम वालेकुम भेद वगैरह सभी का पेरी तमाम साईं वरियाम साईं जो एहसान मंद आया जो मुसलसल इसी शामदान शाह जी सालगिरह जो तसलसल ऐं गैदरिंग हर साल जहाँ हिन साल भी हिते कई असां मिस्किननि खे बि घुराई ऐं तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो। अॼोके इन प्यारे ऐं मोहब्बत वारे ॾींहुं ते साईं शामदान शाह इन दुनिया में पैदा थिया आया ऐं पंहिंजी पूरी ज़िंदगी पंहिंजे वास्तेदारनि जमायत जे पैरोकारनि हिल मुल्क जी खुशहाली मजबूती हिफाजत ऐं दोस्तनि जी तरक्की ऐं जमायत जी मुआशी किरदार मुआशी इखलाकी ऐं सियासी तरक्की ऐं मजबूतीअ ते पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि ॾहाका आहिनि उहे निर्वार कया, उहे गुज़ारिया। अॼु असां तव्हां सभु वेठी हिते दुआ कयूं त अल्लाह तबारक व तआला पीर साईं शामदान शाह खे जन्नतुल फिरदौस में मुझे मोहम्मद जे सदके आला मुकाम ते जन्नत जे सरदार